अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल में। इस वक्त मौजूद हूँ अपने शहर न्यूजतोई में और आप देख रहे हैं स्क्रीन पे गर्मा गर्म टिक्के बन रहे हैं। तो आज मुझे जो है टिक्के लेने थे, तो उस वजह से मैंने सोचा कि क्यों ना छोटी सी वीडियो भी बनाई जाए अपने व्यूअर्स के लिए और उसको जो है एक्सप्लोर भी किया जाए। तो मैं इस वक्त मौजूद हूँ टिक्के वाले के पास। ये जावेद भाई के टिक्के बहुत ही मशहूर हैं और एक ही पॉइंट है हमारे यहाँ सिटी में, तो उसके टिक्के बहुत मशहूर है। हमने जो छोटी सी वीडियो बनाई है इसमें जो हम आपको दिखाएंगे, जो हमारी गुफ्तगू है वो सिंधी में है, क्योंकि ये बच्चा जो है वो बोल नहीं सकता उर्दू। उसका भतीजा है जावेद भाई का। आइए उनसे गुफ्तगू करते हैं। नालो जादव मीसम मीसम। जी। अच्छा, तव्हां हिते अकेला ई हूंदा आहियो, तव्हां सां गॾु केरु हूंदो आहे जोड़ में? चाचो हूंदो आहे। पोइ तव्हां डेली केतिरा पीसिस लॻायो? पीस 9-10 मुंहिंजो लॻाईंदो। उन्हनि जा पीस घणा थियनि? 40 46 36। ऐं हलाइण रेट छा? रेट 300 350। अच्छा, 300 कहिड़ो ऐं 350 कहिड़ो? 350 सीनो ऐं 300 राउंड। अच्छा, पोइ डेली निकिरी वञनि इहे हा सभु पीस? हा। अच्छा, कांई ताईं निकिरी वञनि? 9-10 भला डेली कढी पोइ ई वञो या अॻुवाट भलिया वेंदा आहो? कॾहिं पोइ न। माना वेट कंदा आहो हा आख़िर ताईं निकिरनि? हा। वाह वाह। दोस्तों, ही असांजे शहर जो आहे अदो। पाण मोची सॾाईंदा आहिनि, चना आहिनि बेसिकली। ऐं तक़रीबन काफ़ी टाइम खां हिननि जो हिते स्टॉल ई नवां जतो जे मिड सिटी में आहे। हितां सेंटर सिटी उते हिननि जो स्टॉल आहे बारबेक्यू जो। तव्हां वटि ॿिया आइटम बि त हूंदा न, माना जीअं मुंडियूं पोइ उहे हींअर थी विया। ख़तमु थी विया? उनजो कीअं छा रेट? उहो 50 रुपया। 50 रुपया सीख। और घणो चल तो कहिड़ी शइ जो? जेरा खणंदा आहियूं, घटि खणंदा आहियूं, उहे घणा हली वेंदा आहिनि। पहिरियों हली वेंदा आहिनि, पोइ माण्हू तिका वठंदा आहिनि। अच्छा, माना ॼण ग़रीबनि जे लाइ पैकेज जेरा बुकियूं ऐं अमीरनि जो पैकेज वरी हे तिका। हा, छो जो महांगो आहे। नवां जो त जंहिं बि दोस्त जो अचणु थिए त हिननि जे टिके खे ज़रूरु आज़माए। जावेद मोची जे नाले सां हिन जा टिका मशहूरु आहिनि। ऐं हिन जी जेको पॉइंट आहे आरिफ मला जी जेका होटल आहे निगाह कलंदर, उनजे बिल्कुलु आॾो तव्हांखे ही गर्मा गर्म टिका मिलंदा फ्रेश। ऐं रखियल न हूंदा आहिनि बसि फ़ौरन हिननि वटि इहे पिया हूंदा आहिनि। बसि पोइ जेॾी महिल कस्टमर अचे ई पोइ भांडनि ते पचाइणी शुरू कंदा आहिनि। तो व्यूअर्स, ये गुफ्तगू सी छोटी सी जो हमने मीसम भाई से की, ये जावेद भाई का भतीजा है, ये भी आजकल कारीगर बन गया है। इसका कहना था कि हम डेली बेसिस पे जो है 36 से 40 पीसेस लगाते हैं। जो रेट है इनके वो 350 रुपये जो है सीने वाला है और 300 रुपये जो है लेग पीस है। और जो कलेजी बोटी है हम वो भी लगाते हैं, वो 50 रुपये में हम बेचते हैं। अल्हम्दुलिल्लाह हमारा 9 से 10 बजे तक सारा जो माल बिक जाता है। तो अल्हम्दुलिल्लाह हमारा गुजारा अच्छा चल रहा है। उम्मीद करता हूँ वीडियो आपको बहुत पसंद आई। वीडियो पसंद आए तो चैनल को लाजम सब्सक्राइब कर देना। तब तक के लिए अल्लाह हाफ़िज़।